जेके ताज़ा माहिर साहिबान जे तरफ़ां कुझु को नज़र अचनि था तव्हांखे कोन? बसि ॿ टे कम असां वटि अची विया आहिनि अच्छा जेके अध में रहिया पिया आहिनि, अलाए छाजे करे रहिया पिया आहिनि, छो रहिया पिया आहिनि। जे रोड ठाहियो अथईं पंहिंजो अंब खां ऐं असांजो लैंक रोड आहे अमरोट नए खां अमरोट पुराणे ताईं, अच्छा उहो अधु टुकुर ठाहियो अथईं, ॿियो न ठाहियो अथईं। छाजे करे छो न ठाहियो अथईं, उनजो मक़सदु को बि न आहे, कुझु बि सम्झी न सघियाऊं। अच्छा वॾो माण्हू आहे। हीउ जेको मथे जी जो रोड आहे इहो बि MNA साहिब जे कोटा मां ठहियो आहे, जेको हाणे तव्हां आया हूंदव त उनखे कुझु ॾिठव कोन त इहो बि अधु ठहियो आहे? उहो साईं ठहियो आहे, हुनजा पैसा हिते पूरा थी विया न साईं। अच्छा हा, हुनजा पैसा हिते पूरा थी विया। वरी जॾहिं पैसा अची विया हिनजो त इनशाला सॼो रोड ठाराईंदो वेंदे मदजे जो बि। न त घणो माना घणा किलोमीटर आहे जो हिते पैसा पूरा थी विया? इहो किलोमीटर थींदो, 1.5 किलोमीटर थींदो। 1.5 बि कारो किलोमीटर वधि में वधि थिए जी साईं। त बसि किलोमीटर बि NIT नथी थिए माना? बसि माना जेको हुनजे पैसनि जो जेको हुयो